परीक्षित महाराज चयो हे तो समझ में आयो महाराज, लेकिन ये 16,100 रानियों काॾों मिलियूं भगवान के एक साथ हेॾियूं। तरी सुखदेव जी ॿुधायो हिकिड़ो पापी राक्षस हुयो, भौमासुर उन जो नालो हुयो। हकीकत में अगर कथा जे गहराई में वञो तो इहो माता धरती माता जो पुत्र आहे, इन करे इनखे भौमासुर चवंदा आहिनि। इन खे नरकासुर भी चवंदा आहिनि। एॾो विज्ञानी कि पंहिंजो मस्तक जेको हुयो उनजो सूअर जो हुयो तो वो लाहे करे कटे न इंसान जो मस्तक लगाए छॾियो। या विज्ञान अञा पैदा न थिया। चओ हरे राम। पाण ही पंहिंजो पाण ही सर्जरी ऑपरेशन करे मस्तक चेंज करे छॾे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल। उन वटि हिकिड़ो सेनापति रहंदो जंहिंखे 5 मुख हुया, 5 मस्तक। उनजी विज्ञान एडी तेज हुई। पढ़ी ॾिसो भागवत में छा चइजे। पंहिंजे राज महलन के आसपास राज किले में हिकिड़ो बिजली जो घेरो कयईं, जबकि तॾहिं बिजली पैदा न थी। अदृश्य बिजली नज़र भी न अचे। पाणीअ जो घेरो, अस्त्र शस्त्रन जो घेरो, अग्नि जो घेरो। महाराज देवता भी पार न पवन, एड़ो खतरनाक घेरो कयईं। वरी अॻिते अची वञे त लखे सैनिक ऐं 5 सिरन वारो महाबलशाली उहो मुर दैत बीठो हूंदो। तॾहिं वञी को राजा वटि पहुचे। हाणे उन 16,100 राजकुमारनि खे क़ैद कयो कि 17-18 थी वञनि त मां भी इन्हनि सां विवाह कंदुमि। चओ हरे राम। वीचारी कैद में कृशकाय भगवान की आराधना कंदी रहंदियूं। भगवान के पतो पियो, नेत्र सजल थिया। माता सत्यभामा चयो प्रभु इन्हनि जी रक्षा कयो। ठीक है देवी। गरुड़ जी ते चढ़ी करे माता सत्यभामा सां भगवान आया। तुरंत सुदर्शन चक्र खणी करे गदा खणी सब घेरा तोड़े छॾिया। भगवान जे लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अञा अंदर वया तो 5 सिरन वारो बी रहियो। पहिरियों मूंसां चटाभेटी करणी पवंदव। भगवान तुरंत उन जा 5 ही सिर लाहे वरता, मुर जो उद्धार कयो। भगवान जो नालो पइजी वियो। बोलो मुरारी भगवान की जय। मुरारी भगवान थिया। अंदर वया तो भौमासुर भयंकर लड़ाई कई भगवान सां। भगवान मारिन कोन था, तीर उन जा भगवान के लगन था। आखिर सत्यभामा माता जे मुख मुंह निकिरियो, प्रभु मारियोस न। भगवान चयो देवी मां हिन जो इंतजार पो कयां। छो कि तुंहिंजो ही पुट आहे पिछले जन्म में। तू धरती जो अवतार आहे, तुंहिंजो पुट आहे। तू वचन वरतो जेसि ताईं मां न चवां न मारजो। हाणे तू वचन कयो आहे तो वो मोकिलियांसि तो वैकुंठ। तत क्षण भगवान उन जो भी उद्धार कयो। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं भगवान जो नालो पइजी वियो दीनानाथ दीन बंधु। फाटक खुलियो। 16,100 राजकुमारियों अॼु प्रकाश में आयूं। अॼु उन्हनि जो ॾींहुं थियो मानो। एतिरा ॾींहं रात में हुयूं अंधेरी कोठीअ में। जीअं प्रकाश थियो नीलमणि जे समान पतित पावन श्री कृष्ण जा दर्शन थिया। नेत्र सजल थिया। सभिनी हथ जोड़े वरता। ऐं हिकु क्षण में 16,100 राजकुमारनि मन में प्रण कयो कि असांखे त हाणे घरवारा भी जगह ॾींदा अलाए न, केरु असां सां विवाह कंदो। लेकिन आत्मा सां असांजी आत्मा जा असांजी मानसिक दृढ़ निश्चय सां श्री कृष्ण ही पतीन। असां इन्हनि जी पत्नी बणिजी वईसीं। तॾहिं उन्हनि चरणनि में प्रणाम करे पाण के समर्पण कयो। भगवान त भाव ही समझी आ, चवण जी जरूरत ही ना है। लेकिन भगवान लीला करे चवनि था देवियो राजकुमारी तव्हां सभु आज़ाद आयो, वञो पंहिंजे पंहिंजे घर। रोण लॻियूं। केरु कंहिंजो घर, केरु असांखे शरण में रखंदो। कलयुग थोड़ी आहे। हिन महिल ही कंहिंजो किडनैप थी वञे तो माण्हू तरह तरह जी ॻाल्हियूं कंदा। लेकिन ये द्वापर युग हुयो ऐं घणा महीना हिन पापीअ रखियो आहे। भले असां गंगा जी वांगुरु पवित्र आहियूं, लेकिन केरु विश्वास कंदो, केरु पोइ असां सां विवाह कंदो। महाराज बस हाणे त असां तव्हांजे शरण आहियूं। असांजो कोई आधार कोन्हे। भगवान चवनि था जंहिंजो कोई आधार। हे देवियो उन जे लाइ बि द्वारिकाधीश जा द्वार सदा खुलियल आहिनि। आहा 16,100 राजकुमारनि के भगवान द्वारिका में वठी आया। बिल्कुल माता रुक्मणी वांगुर, कोई भेद न। सुंदर वस्त्र गहना उन्हनि के पाए। विदिन ओनली 48 मिनट्स यानी एक मुहूर्त में भगवान 16,100 रूप धारण करे उन्हनि सां विवाह कयो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। द्वारिकाधीश भगवान की जय। श्री भक्तवत्सल भगवान की जय। हरे राम। इन तरह से भगवान जा विवाह थिया 16,108। ये तो कन्हैया जा ठाठ बाट।